हूअं त चांहि जो इस्तेमाल हर मौसम में आम तौर ते कयो वेंदो आहे, पर सियारे जी मौसम हुजे ऐं चांहि जी ॻाल्हि न कजे ईअं थी ई नथो सघे। केतिराई माण्हू त खाधो खाइण खां बि वधीक चांहि पीअण खे तरजीह ॾींदा आहिनि, जंहिंजो दारोमदार उन्हनि जी पसंदि ते थिए थो। पर चांहि वणंदड़ मशरूब ज़रूर आहे जेको जिस्मानी तोड़े ज़हनी थकावट ख़तम करण लाइ तमामु सवलो ऐं बहितरीन ज़रियो साबित थिए थो। चांहि पीअण सां जिस्म तोड़े सिहत ते मुख़्तलिफ़ असर पवंदा आहिनि, जन बाबति असां केतिराई भेरा ज़िक्र बि करे चुका आहियूं। पर चीन में थियल हिक तहक़ीक़ में इहा दावा कई वई आहे त चांहि पीअण सां पोड़ाइप जे सफ़र खे घटाए सघिजे थो। सेचुआन यूनिवर्सिटी जी इन तहक़ीक़ में 30 खां 79 सालनि जी उमिरि जे लॻभॻि 14,000 माण्हुनि जो जाइज़ो वरितो वियो ऐं उन्हनि जी उमिरि ते चांहि पीअण जे असरनि खे नोट कयो वियो। नतीजनि मां ख़बर पई त चांहि पीअण जी आदत सां हयातियाती उमिरि वधण जी रफ़्तार सुस्त थी वञे थी। तंहिं बावजूद बि इन जो मुनासिब मिक़दार में इस्तेमाल ज़रूरी आहे। माहिरनि जे इशारनि मां ख़बर पए थी त हिक ॾींहं में घटि 3 कोप चांहि जा पीअण सां पोड़ाइप जे सफ़र खे सुस्त करे पंहिंजो पाण खे जुवान रखी सघिजे थो। माहिरनि जो चवणु आहे त चांहि में एंटी ऑक्सीडेंट्स ऐं पॉलीफेनोल्स नाले मुरकिब मौजूद हूंदा आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ सेल्स खे पहुचंदड़ नुक़साननि खे रोकनि था। इन सां गॾु मादे में मौजूद बैक्टीरियाज़ जी वाध वेझ में बि अहम किरदार अदा कंदा आहिनि, जंहिंजा मेटाबॉलिज्म, मुदाफ़ियाती निज़ाम ऐं दिमाग़ी कमकार ते बि असर पवनि था। इहो ई सबबु आहे त मुनासिब मिक़दार में चांहि जो इस्तेमाल पोड़ाइप खे सुस्त करण जो सबबु बणिजे थो। ॿिए पासे इहा ॻाल्हि बि नोट करण जी आहे त चीन आबादी जे लिहाज़ खां दुनिया जो सभ खां वॾे में वॾो मुल्क आहे, जंहिंखे पंहिंजी खाध खुराक लाइ मसइलनि सां मुंहुं ॾिसणो पवे थो। साॻी जाइ ते चांहि जी पैदावार कंदड़ मुल्कनि जी फ़हरिस्त में चीन सभ खां पहिरें नंबर ते पिणु आहे। इहो ई सबबु आहे त केतिराई सोशल मीडिया वाहिपेदार इन तहक़ीक़ खे चांहि पीअण वारे अमल खे हथी ॾियण वारी तहक़ीक़ करार ॾियनि था।